हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। ज्ञानी जो फ़र्ज़। हिकु ज्ञानी विद्वान महात्मा अवाम में तत्व उपदेश ॾेई उनखे सुठी ऐं सुंदर सुरीली आनंददायक मोक्ष जी मार्ग ते आणणु चाहियो थे। इन ही वीचार खां हिन पंहिंजे नगर जे नगरवासियुनि खे हिकु हंधि गॾु करे इंसाफ़, धर्म, कर्म, भक्ति, ज्ञान, वैराग, मुक्ति ऐं ख्वाह सत शास्त्रनि जो ज्ञान कराइणु पंहिंजो फ़र्ज़ु सम्झो। मगर अवाम इन जो उपदेश त कोन थे ॿुधो, पर मुंहं ते ई चवणु शुरू करे छॾियो त हिन खे पंहिंजो कमु कोन आहे, धंधो कोन आहे, माण्हुनि खे हरू भरू माण्हुनि जो टाइम पियो विञाए, माण्हुनि खे धोखो ॾियण लाइ का चाल हली रहियो आहे। ज्ञानी विद्वान जेको तमामु महात्मा तमामु नाराज़ थी कंहिं ॿिए शहर में हलियो वियो। उते बि इहा ई कार थी, इहो ई कमु थियो। माण्हू हिन खे बुरो भलो चवणु लॻा। हू वरी ॿिए नगर में हलियो वियो, उतां बि साॻोणी ई हिन जी हालति थी। माण्हू उते बि हिन खे गारियूं ॾियणु शुरू करे छॾियो। माण्हू इन करे हिन नाराज़ थी माण्हुनि खे ज्ञान ॿोध ॾियणु छॾे ॾिनो ऐं तपस्या करण लाइ वन में हलियो वियो। वन में डाकू जे वन में वियो, उते हिकु डाकू आयो। ज्ञानीअ खे चयाईं त तो वटि जेको आहे सो कढी ॿाहिरि रख। ज्ञानी तमामु प्रेम सां जवाबु ॾिनो त मूं वटि कुझु बि कान आहे। मूं माण्हुनि खे उपदेश ॾियणु चाहियो, पर माण्हू ॿुधण लाइ तयारु कोन हुआ। उन ई ते डाकू पंहिंजी खमीस लाई, पंहिंजी पुठी ॾेखारी जंहिं ते मार जा निशान थियल हुआ। डाकूअ खेसि चयो त मूं जॾहिं जॾहिं दाड़ो हयो, चोरी कई या को बुरो कमु कयो, तॾहिं अहिड़ी तरह मूं ते मार कुट थी, पोइ बि मूं पंहिंजी कोशिशि कान छॾी। दुनिया में कहिड़ो बि कमु हुजे, बुरो त छॾ, खणी चङो कमु करियो न, तॾहिं बि अव्हांखे गारियुनि ॾियण वारा हज़ारे मिलंदा। डाकूअ ज्ञानी खे चयो, तो में लगन कोन आहे पंहिंजे कमु करण जी। डाकूअ जो चवणु ॿुधी ज्ञानी खे ॿुधी आई, शक्ति आई, कॉन्फिडेंस वधियो, सब्र आयो ऐं हू वरी माण्हुनि जे विच में ज्ञान ॿुधाइणु शुरू थी वियो। सच आहे त लगन वारा पंहिंजो कमु चालू रखंदा आहिनि, पोइ माण्हू खणी छा बि चवनि। जय सियाराम। अगरि ही नंढड़ी कथा तव्हांखे वणी आहे त हिन खे पंहिंजनि सां शेयर कयो। जय सियाराम।